असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। 3 ॾींहनि ताईं जीडीए वारनि खे धांधली नज़र न आई, इहो चवणु आहे पीपी अॻवान मुराद अली शाह जो। जीडीए वारा पीर पागारे खे इस्तेमाल करे रहिया आहिनि। मुराद अली शाह चवे थो जीडीए जो एहतजाज सम्झ में नथो अचे। जीडीए वारा पीर पागारे खे सही हक़ीक़त नथा ॿुधाइनि। ॼाण आहे त जीडीए जा ॿई मेंबर असेंबली में वेहंदा, उहे बि पीर पागारे जी नथा ॿुधनि। पुरमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे। रोड ब्लॉक करणु कानून जी भञकड़ी आहे। मुराद अली शाह जो वधीक चवणु आहे त मुरीद धरणो न पर पीर पागारे जो दीदार करण लाइ आया आहिनि। उन्हनि जो भलो थींदो। बानी पीटीआई जॾहिं सिंध ते ज़ुल्म करे पियो, उन वक़्तु जीडीए जा 3 माण्हू साणस गॾु हुया। शिकस्त खां पोइ जीडीए ऐं जेयूआई वारा होश विञाए वेठा आहिनि। चूंडनि वारे ॾींहुं जिते जिते झेड़ा थिया उते जीडीए वारनि अगराई कई। अहम ख़बर आहे सां शेयर कई पिया। अॻूणो वॾो वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान मुराद अली शाह जो चवणु आहे त 3 ॾिहाड़नि ताईं जीडीए वारनि खे धांधली नज़र न आई। जीडीए वारा पीर पागारे खे इस्तेमाल करे रहिया आहिनि। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। 3 ॾिहाड़नि ताईं जीडीए वारनि खे धांधली नज़र न आई। मुराद अली शाह वधीक चयो त जीडीए वारा पीर पागारे खे इस्तेमाल करे रहिया आहिनि। जीडीए जो एहतजाज सम्झ में नथो अचे। पीपी अॻवान मुराद अली शाह वधीक चयो त जीडीए वारा पीर पागारे खे सही हक़ीक़त नथा ॿुधाइनि। ॼाण आहे त जीडीए जा ॿई मेंबर असेंबली में वेहंदा, उहे बि पीर पागारे जी नथा ॿुधनि। पुरमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे। रोड ब्लॉक करणु कानून जी भञकड़ी आहे। मुराद अली शाह वधीक चयो त मुरीद धरणो न पर पीर पागारे जो दीदार करण लाइ आयल आहिनि। उन्हनि जो भलो थींदो।